बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त एहसास किफ़ालत प्रोग्राम में जेके माण्हू रहिजी विया आहिनि उहो घर वेठे पंहिंजी मोबाइल ते पंहिंजो पोर्टल खोले करे ऐं पंहिंजी जेका तफ़सील आहे उहो ॾिसी सघंदा त अहल घराणो आहे या न आहे। पंहिंजो या पंहिंजे मिटनि माइटनि जो घर वेठे शनाख़्ती कार्ड ज़रिए ॾिसी सघो था। ऐं उन खां पोइ ही मथां जेका आहे इहा ॾिनल आहे लिंक बि मां कमेंट में लॻायां थो, उतां बि तव्हां कापी करे सघो था। ऐं काफ़ी घराणा पूरे पाकिस्तान में रहियल आहिनि, लखे घराणा जेके मुस्तहिक़ घराणा रहिजी विया आहिनि ऐं उन्हनि खे तरीक़ेकार हीअ आहे। सभ खां पहिरियां तव्हां फार्म ई लॻाए सघो था, यानी फार्म जो जेको नंबर आहे अव्हां वटि जेकॾहिं जेका सर्वे कराई फार्म जो नंबर लॻाए करे ऐं अव्हां पंहिंजी जेका आहे चेक करे सघो था त अहल आहियो या न आहियो। ऐं उन खां पोइ ॿियो आहे शनाख़्ती कार्ड। मूंखे आसानी शनाख़्ती कार्ड हथ में आहे, मां हींअर हिकिड़ो शनाख़्ती कार्ड चेक करे अव्हां दोस्तनि सां हिकिड़ो तरीक़ेकार अव्हांखे ॿुधायां थो पियो ऐं उन ते थोरो अमल कयो ऐं गौर कयो। घर वेठे पंहिंजा जेके अहलियत आहे उहा चेक करे सघो था बजाए कंहिंखे मिनते इलाज करण जे। उन खां पोइ वरी जेको चए थो तस्वीर में दिया गया कोड लॻाए, मथे मां शनाख़्ती कार्ड पूरो करे आयुमि, उन खां पोइ चए थो तस्वीर में दिया गया कोड लॻाए, हिते आहे 766 ठीकु आहे। इन में लॻाइण खां पोइ मालूम करण जे लाइ असां इन खे क्लिक कंदुमि साए ते हेठां हेठां ओके कंदुमि, हिन जी अहलियत जी ख़बर पवंदी। ॾिसूं हाणे हिनखे उर्दू में मां सिलेक्ट कंदुमि। चए थो फ़लाणो शनाख़्ती कार्ड जेको मथे मां शो करायो, चए थो त आपके घराने की मालूमात की जांच पड़ताल की जा रही है, जांच पड़ताल मुकम्मल होने के बाद आपको जल्द आगाह किया जाएगा। यानी ही घराणो अञा जांच पड़ताल में आहे, तंहिंजे करे हिन घराणे ॾे अञा ताईं पैसा मुंतक़िल न कया विया आहिनि ऐं हिन ते जेका जांच हले थी पई। छाजे कारण त ही तक़रीबन 3-4 महीनो आहे जेके आहिस्ता आहिस्ता कार्ड पिया था चाढ़नि। नवां घराणा एहसास किफ़ालत प्रोग्राम में मुस्तहिक़ घराणा शामिलु कया अथनि ऐं कंदा वञनि था। अञा तक़रीबन लखे कार्ड जेके रहियल आहिनि पूरे पाकिस्तान में जेके अञा शामिलु कया वेंदा। हिन में हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त एहसास एमरजेंसी कैश वारा पैसा ऐं उन सां गॾोगॾु जेके नवां मुस्तहिक़ घराणा आहिनि उन्हनि खे शामिलु कयो पियो वञे ऐं इहे पैसा सिर्फ़ु लेडीज़ खे ई मिलंदा आहिनि, लेडीज़ जो शनाख़्ती कार्ड ते ई मिलंदा आहिनि। जेके शादीशुदा जोड़ा आहिनि मुस्तहिक़ आहिनि घराणा उन्हनि खे इहे मिलंदा आहिनि। सो इहा जेका मां हिन जी जेका लिंक आहे उहा कमेंट में रखां थो ऐं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि हिन खे शेयर कयो जीअं माण्हू हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि ऐं जेके असांजा सिंधी भाइर आहिनि उहे हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि, पंहिंजी अहलियत आहे उहा घर वेठे ॾिसी सघनि, कंहिं ग़रीब जो फ़ाइदो थिए। वधि में वधि हिन पोस्ट खे शेयर कयो, महिरबानी तमामु दोस्तनि जी।